जी अमीना मेमन तालुका एजुकेशन ऑफिसर फीमेल सिटी हैदराबाद। अॼु असां अवेयरनेस प्रोग्राम ॿारनि जे लाइ पेंटिंग के ज़रिए अवेयरनेस जे लाइ रखियो IHS जे प्रोग्राम तहत ॿारनि खे हथ साफ़ करणु ऐं सिगरेट नोशी खां परहेज़ करण जे बारे में अवेयरनेस ॾियणी हुई। तमामु सुठो प्रोग्राम थियो, नॉलेजफुल हो। ॿारनि तमामु शौक़ सां प्रोग्राम थियो। स्पेशली पेंटिंग्स करण में ॿारनि खे जेके आइडियाज़ आया उहे तमामु सुठा हुआ ऐं पॉज़िटिव हुआ। इन सां ॿारनि में यकीनन हिकिड़ी प्रोग्रेसिव रिपोर्ट ज़हन में ईंदी त असां छा कयो ऐं असांखे घर वञी छा इम्प्लीमेंट करिणो आहे। आख़िर में जेके प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन थियो हुन में बि ॿारनि ॾाढो चाह ॾेखारियो पंहिंजो। अहिड़ा नंढा नंढा प्रोग्राम ई ॿारनि जे ज़हन में रहंदा आहिनि जंहिंजे करे उहे अॻियां हली वरी पंहिंजो लाइफ में उन्हनि खे इम्प्लीमेंट कंदा आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे त हेल्थ डिपार्टमेंट एजुकेशन सां गॾिजी स्कूलनि में इहे अवेयरनेस प्रोग्राम ॾिए थो। मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि लाइक एनुअली। हुन में ॿारनि खे असां पाण बि ॾाढो चाहींदा आहियूं त अॻियां अचनि ऐं पंहिंजे मुआशिरे खे साफ़ु सुथिरो रखनि, पंहिंजी आबादी खे साफ़ु सुथिरो रखनि। यकीनन सिहतमंद मुआशिरो ॿारनि जे ज़रिए थिए थो, इंसान जे ज़रिए थिए थो। असां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं असांजे हेल्थ डिपार्टमेंट जा जंहिं असां इहो ताबो